बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारेजो। अॼु जीअं असांखे ख़बर आहे त एलिमेंट्री क्लासिस खां असां साइंस सब्जेक्ट जी थ्योरी सां गॾोगॾु उन्हनि जे मुख़्तलिफ़ प्रैक्टिकल ते वर्क कंदा आहियूं, जंहिंमें बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स सब्जेक्ट अची वञनि था। हाणे उन में जेके इक्विपमेंट या जेको मटीरियल इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि जे बारे में ॼाण इंतिहाई ज़रूरी हूंदी आहे शागिर्दनि जे लाइ। अॼु अचो त साइंस लैब में कहिड़ा कहिड़ा औज़ार इस्तेमालु कया वेंदा आहिनि, उन्हनि जी कुझु बुनियादी शयुनि जे बारे में ॼाणूं था पिया। सभ खां पहिरियों त कंपाउंड माइक्रोस्कोप जे बारे में ॼाण असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। कंपाउंड माइक्रोस्कोप हिकिड़ी अहिड़ी मशीन हूंदी आहे जंहिंमें असां तमामु बारीक यानी मुख़्तसिर खां मुख़्तसिर शयुनि खे बि वॾो करे ॾिसंदा आहियूं, यानी उन्हनि खे क्लियर चिटो ॾिसण जे लाइ असां कंपाउंड माइक्रोस्कोप जी मदद इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ आहे इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप। इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप में कंपाउंड माइक्रोस्कोप खां बि जेके वधीक नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे ॾिसण में मदद मिले थी पई। ही उहो इक्विपमेंट आहे जेको तमामु बारीक, तमामु मुख़्तसिर शयुनि खे बि वॾो करे ॾेखारे थो पियो। हीअ आहे डायसेक्शन बॉक्स। डायसेक्शन बॉक्स दरअसल हिकिड़ी अहिड़ी असां फाइल खे या बेग खे चवंदा आहियूं जंहिंमें अंदरि मुख़्तलिफ़ नंढियुनि नंढियुनि जानदारनि खे कटण जो या चीर फार करण जा मुख़्तलिफ़ औज़ार मौजूदु हूंदा आहिनि, जीअं कैंची हूंदी आहे, सीज़र हूंदी आहे, मुख़्तलिफ़ अहिड़ी क़िस्म जूं शयूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे, जीअं ॾेॾर जी असां जॾहिं ऑपरेशन कंदा आहियूं या सांपे जी अर्थवॉर्म जी ऑपरेशन कंदा आहियूं, उन में जेके जेके औज़ार असांखे इस्तेमालु ईंदा आहिनि, ख़तमु ईंदा आहिनि, ही उन्हनि जो हिकिड़ो मजमूई बॉक्स आहे जंहिंखे असां डायसेक्शन बॉक्स चवंदा आहियूं। हीअ आहे स्टेटोस्कोप। अक्सर करे जॾहिं असां बीमार थींदा आहियूं, डॉक्टरनि ॾे वेंदा आहियूं, त डॉक्टर अहिड़े हिकिड़े औज़ार सां असांजे सीने ते ही पोर्शन रखी करे असांजी दिलि जी धड़कन खे ॿुधंदा आहिनि ऐं चेक कंदा आहिनि त जीअं असांजी हार्ट बीट जी जेका कैपेसिटी आहे उहा नॉर्मल आहे या न आहे, उहा चेक करे सघनि। हिन औज़ार खे असां चवंदा आहियूं स्टेटोस्कोप। इहो हूंदो आहे ब्लड प्रेशर चेकर, जंहिंजे ज़रिए असां पंहिंजे रगुनि जे अंदरि जेके ब्लड जो फ्लो हूंदी आहे उनजी सर्कुलेशन जेका हूंदी आहे उनजो प्रेशर चेक कंदा आहियूं, हिनखे असां ब्लड प्रेशर चेकर चवंदा आहियूं। हीअ आहे वेट बैलेंस मशीन। अक्सर करे जॾहिं असां दुकाननि ते वेंदा आहियूं त अहिड़े क़िस्म जा कुझु वेट बैलेंस मशीन जा औज़ार मिलनि था पिया, या पुराणे टाइम में हिकिड़ी ताराज़ी हूंदी हुई जंहिंजा ॿ पिड़ हूंदा हुया, हिकिड़े पासे में वट रखिया वेंदा हुया, ॿिए पासे में वज़न रखियो वेंदो हुयो। हे बि अहिड़े क़िस्म जी वेट बैलेंस मशीन आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ खां मुख़्तलिफ़ नंढा केमिकल या पाउडर या जेके बि वज़नी शयूं हूंदियूं आहिनि उहे असां हिन जे अंदरि रखी करे चेक कंदा आहियूं त उनजो टोटल वज़न केतिरो आहे। ऐं हीअ जेका बॉक्स बंदि आहे असांजी, इहा इन जे करे बंदि बॉक्स वारी वेट बैलेंस मशीन आहे छो त जेके असांजी बारीक मां बारीक नंढियूं शयूं जेके आहिनि उन्हनि जो ग्राम्स में या मिलीग्राम्स में या इवन माइक्रोग्राम्स में जेको वज़न खणंदा आहियूं असां, जेकॾहिं उनखे नॉर्मली बि ॿाहिरों हवा लॻंदी त हवा जो हिकिड़ो वज़न हूंदो आहे, उनजी केमिकल जी सही मिक़दार खणण असां लाइ ॾुखी थी वेंदी आहे। इन करे हवा खां बंदि इन स्लाइड जे अंदरि असां एक्यूरेट मुख़्तसिर खां मुख़्तसिर क्वांटिटी केमिकल जी मापे करे खणण में आसानी महसूसु कंदा आहियूं। इन करे हिनखे बॉक्स खे बंदि मिरर में हिकिड़ी वेट मशीन चयो वियो आहे। हीअ हूंदी आहे स्पेचुला यानी चमचा। जेके असांजे केमिकल लैब हूंदा आहिनि हुन में हिन स्पेचुलास खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंजी हिकिड़ी साइड में स्पून टाइप हूंदी आहे, ॿी हिन सिधी पटी टाइप हूंदी आहे। हेॾो मुख़्तलिफ़ पाउडर या केमिकल जेके हूंदा आहिनि उहा असां खणी करे माप जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं या केमिकल यूज़ कंदा आहियूं, ऐं हिन साइड जो जेकॾहिं हुनखे रिमूव कयूं या ॿाहिरि कढूं त वरी ॿीहर असां इस्तेमालु करे सघूं था। हीअ स्पेचुला यानी चमची जेका हूंदी आहे केमिकल्स खे या पाउडर्स खे खणण में मदद कंदी आहे। इहे हूंदा आहिनि बीकर। बीकर मुख़्तलिफ़ साइज़ जा थींदा आहिनि। बीकर दरअसल गिलास वांगुरु हिकिड़ो इक्विपमेंट हूंदो आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ केमिकल जा सॉल्यूशन जेके हूंदा आहिनि उहे ठाहींदा बि ऐं इस्तेमालु बि कंदा आहियूं ऐं उन्हनि खे स्टोर कंदा आहियूं। इहे हूंदी आहे कोनिकल फ्लास्क। कोनिकल फ्लास्क बि मुख़्तलिफ़ केमिकल खे स्टोर करण जे लाइ या रखण जे लाइ कतबु ईंदी आहे, ऐं हिन जूं बि मुख़्तलिफ़ साइज़ हूंदियूं आहिनि, नंढी खां वॾी, यानी असांजी 25-30 खां वठी वेंदे 1000 ऐं उनखां बि मथे ताईं जे मुख़्तलिफ़ माप जा कोनिकल फ्लास्क असांजी लैब में मौजूदु हूंदा आहिनि। इहे हूंदी आहे वॉल्यूमेट्रिक फ्लास्क। जॾहिं असां कंहिं सॉल्यूशन ठाहींदा आहियूं त उहे सॉल्यूशन ठाहे करे कवर में बंदि करे हिननि फ्लास्क जे अंदरि रखंदा आहियूं, जेके डिघे टाइम ताईं स्टोर करे रखिया वेंदा आहिनि। इन करे हिन क़िस्म जी बॉटल खे असां वॉल्यूमेट्रिक फ्लास्क चवंदा आहियूं। इहे हूंदा आहिनि टेस्ट ट्यूब। टेस्ट ट्यूब दरअसल जॾहिं असां टेस्ट कंदा आहियूं उनजे अंदरि जेका थोरी थोरी क्वांटिटी मुख़्तलिफ़ सॉल्यूशन जी खणंदा आहियूं या उन्हनि जी हिक ॿिए सां जॾहिं मिक्सिंग कंदा आहियूं या रिएक्शन्स कंदा आहियूं त उनजे लाइ असां ही नंढड़ा गिलास टाइप जेके बिल्कुलु सिंपल राड टाइप जेके इक्विपमेंट हूंदा आहिनि इहे इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं हीअ टेस्ट ट्यूब बि मुख़्तलिफ़ साइज़ जा थींदा आहिनि
ऐं इन्हनि टेस्ट ट्यूब्स खे असां मुख़्तलिफ़ सॉल्यूशन्स या उन्हनि जे केमिकल रिएक्शन्स जे लाइ या उन्हनि जी जेका असां प्रैक्टिकल वर्क कंदा आहियूं उन्हनि जी मिक्सिंग जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। बुरिट एंड टाइट्रेशन मेथड दरअसल साथियों ही हिकिड़ी बुरिट हूंदी आहे जंहिंमें ही पोर्शन जेको हूंदो आहे लाकर वारो हूंदो आहे। जॾहिं असां कोई बि सॉल्यूशन विझूं मथां बुरिट में मापे करे भरे रखंदा आहियूं त हिन लाकर जे ज़रिए उहो हेठि फ्लो थियण में क्लो थींदो आहे। पोइ जॾहिं असां हिन लाकर खे हल्को ओपन कंदा आहियूं त उहे जेको हुनजे अंदरि सॉल्यूशन रखियो वेंदो आहे उहो ड्रॉप बाय ड्रॉप हेठि किरंदो रहंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जो जंहिं बि बीकर में या कोनिकल फ्लास्क में जेको रखियल सॉल्यूशन हूंदो आहे उनजे अंदरि जॾहिं उहो ॿियो केमिकल ड्रॉप बाय ड्रॉप मिक्स थींदो आहे त उनजे अंदरि रिएक्शन थींदी आहे जंहिंखे असां टाइट्रेशन चवंदा आहियूं ऐं उनजे अंदरि कलर जी तब्दीली थींदी रहंदी आहे। हिन कंप्लीट मेथड खे असां टाइट्रेशन मेथड चवंदासीं ऐं हीअ जेका असांजी नंढी राड टाइप इक्विपमेंट आहे इनखे असां बुरिट चवंदा आहियूं। साथियों ये थी चाइना डिश। चाइना डिश हिकिड़ी प्लेट टाइप इक्विपमेंट आहे जंहिंमें असां कोई बि कंपोनेंट या कोई बि कंपाउंड या मालिक्यूल या जेका नंढो कुझु कंपोनेंट हूंदा आहिनि उहे रखी करे जॾहिं हुनखे हीट कंदा आहियूं त उहे मुख़्तलिफ़ पाउडर या एश में या ख़ाक में तब्दील थींदा आहिनि। हिन चाइना डिश जी ख़ासि अहम इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त हिनखे जेकॾहिं असां तमामु घणी हीट टेम्परेचर ते बि जेकॾहिं हीट कंदासीं त बि हीअ डैमेज न थींदी, टुटंदी न आहे ऐं सही तरह सां एतिरे ताईं जो जेकॾहिं असां सवन जी तादाद में या 500-600 खां टेम्परेचर खां बि मथे जेकॾहिं हीट प्रोवाइड कंदासीं त पोइ बि हीअ प्लेट या हीअ जेका चाइना डिश हूंदी आहे टुटंदी न आहे ऐं हुन सॉल्यूशन खे हीट प्रोवाइड कंदी रहंदी आहे। हीअ हूंदी आहे फनल सल। जॾहिं बि कंहिं बॉटल में असां केमिकल या सॉल्यूशन कंहिं बि ॿी बॉटल में मिक्स ट्रांसफर कंदा आहियूं त हिन फनल जे ज़रिए जॾहिं असां हुनखे ट्रांसफर कंदासीं त उन सॉल्यूशन या उन केमिकल खे ज़ाया थियण जो चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि। हीअ आहे बंसन बर्नर जेको गैस जे ज़रिए बाहि ॿारण में कमु ईंदी आहे ऐं हिनखे असां ट्राइपॉड स्टैंड चवंदा आहियूं जेका इन बंसन बर्नर जे मथां रखी करे असां मुख़्तलिफ़ मथां राड टेस्ट ट्यूब्स या जेके बि असांजा बीकर्स हूंदा आहिनि उन्हनि खे हीट अप करण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। साथियों हीअ आहे मयरिंग सिलेंडर। मयर सिलेंडर बि हिकिड़ा टिका मुख़्तलिफ़ लिक्विड खे मापण जे लाइ औज़ार हूंदा आहिनि जंहिंमें ॾिसो था तव्हां हिन स्केल टाइप हिकिड़ी नंबरिंग थियल आहे। जॾहिं कोई बि सॉल्यूशन असां मयर सिलेंडर में विझंदा आहियूं त जंहिं नंबर ते अची करे उहो सॉल्यूशन बीहंदो आहे ओतिरी क्वांटिटी हुनजी नोटेड थींदी आहे, चेक कई वेंदी आहे। ऐं हीअ आहे पिपिट। पिपिट हिकिड़ो नंढो राड टाइप औज़ार हूंदो आहे जंहिंमें हिन पोर्शन खां मथे हिसे खां सक करे असां सॉल्यूशन मुख़्तलिफ़ बॉटल्स मां या मुख़्तलिफ़ मयरिंग सिलेंडर्स मां या इवन बीकर्स मां या वॉल्यूमेट्रिक फ्लास्क मां खणी करे कंहिं बि ॿिए इक्विपमेंट में ट्रांसफर कंदा आहियूं। हिन जी ख़ासि अहमियत इहा बि आहे त हिन जे हिन मथे पासे ॾांहुं जॾहिं असां कोई बि सॉल्यूशन हेठां खणी कयासीं हेसि ताईं फिल थी वियो त हितां असां हुनखे आंगुर ॾेई करे बंदि कंदा आहियूं त जीअं उहो केमिकल हेठि ड्रॉप न थिए ज़ाया न थिए ऐं जॾहिं उहा आंगुर हटाईंदासीं त उहो केमिकल ऑटोमेटिकली हेठि मूव थी करे ट्रांसफर थी वेंदो या हेठि किरी पवंदो या हिन मां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। हिनखे असां चवंदा आहियूं डिस्टिलेशन सेट जेको मुख़्तलिफ़ केमिकल्स खे डिस्टिल कंदो आहे। मतिलबु ॿियनि सूरत में ईअं चऊं त जेकॾहिं असां कंहिं बि सॉल्यूशन्स खे जेकॾहिं असां हीटअप कंदासीं त उहो बाफ़ जे सूरत में मथे उॾामी वेंदो आहे ऐं उहा जॾहिं बाफ़ हितां क्रॉस थी करे हेॾे ईंदी आहे हिते पाणीअ जो फ्लो हुनजे ॿाहिरों क्रॉस थींदो रहंदो आहे, टच थींदो आहे जेको उन बाफ़ खे थधो कंदो आहे ऐं जॾहिं उहे बाफ़ जा फुड़ा या बाफ़ गैस जेका आहे उहा थधी थींदी आहे त उहा वरी ॿीहर मुख़्तलिफ़ ड्राफ्ट में या पाणीअ में तब्दील थी वेंदी आहे, ॿीहर लिक्विड में तब्दील थी वेंदी आहे ऐं उहा हिन पासे ॾे स्टोर थींदी वेंदी आहे ऐं आख़िर में हिन सॉल्यूशन जे अंदरि जेको बि पाउडर या केमिकल जेको मिक्स थियल हुयो उहो हिन जे तरे में रहिजी वेंदो आहे ऐं जेका पाणियाट हूंदी आहे उहा हिन साइड में बाफ़ में क्रॉस थी करे हिन साइड अची करे उन पाणीअ में या लिक्विड में तब्दील थी वेंदी आहे। अहिड़े तरह सां असां इन मेथड खे डिस्टिलेशन मेथड चवंदा आहियूं ऐं जेको हिन पासे ॾांहुं पाणी या जेको बि लिक्विड हथु थींदो आहे या मिलंदो आहे उनखे असां डिस्टिल वाटर या डिस्टिल इक्विपमेंट या सॉल्यूशन चवंदा आहियूं। साथियों ही मुख़्तलिफ़ सिंबल आहिनि जेके केमिकल जे बॉटल जे मथां लॻियल हूंदा आहिनि ऐं इन्हनि सिंबल जे बुनियाद ते आइडेंटिफाई कंदा आहियूं असां त कहिड़ा केमिकल कहिड़ी नेचर जा आहिनि। मिसाल जे तौरु जेके एक्सप्लोसिव केमिकल हूंदा आहिनि उन्हनि जी जेका स्मेल हूंदी आहे उहा फैलजंदी आहे, पकड़िजंदी आहे या मूव थींदी आहे ऐं ऑक्सीडाइज़िंग सैम्पल वरी उहे हूंदा आहिनि केमिकल जेके ऑक्सीडाइज़ थींदा माना जेकॾहिं हिनखे थोरी बि हवा खुलियल मिली त उहे ऑक्सीडाइज़ थींदा ऐं माना बर्न शुरू करे ॾींदा। हीअ एक्सट्रीमली फ्लेमेबल सभु सिंबल जंहिं केमिकल जे मथां हूंदी आहे उन केमिकल जे लाइ सम्झणु घुरिजे त उहा
बाहि पकड़ींदी आहे, जीअं पेट्रोल हूंदा आहिनि, जेकॾहिं पेट्रोल जे वेझो बाहि आणींदो त ऑटोमेटिकली पेट्रोल हुनखे कैच करे ऐं बाहि खे वधण में या बाहि खे वधाइण में हेल्प कंदो आहे। हीअ सिंबल जंहिंजे मथां अची वञे, जंहिंखे कोरोसिव चऊं था असां, इहा दरअसल मुख़्तलिफ़ एसिड जे बॉटल जे मथां हूंदी आहे, जेका असांखे इंडिकेट थी करे त जेको तेज़ाबी मादा हूंदा आहिनि उहे असांजे हथनि खे या मुख़्तलिफ़ शयुनि खे साड़ीनि था। इन जे करे हिन सिंबल खे ॾिसी करे असांखे इहो नोट करणु घुरिजे त इहे तेज़ाबी मादा आहिनि ऐं उन्हनि जे हैंडलिंग या उनखे इस्तेमालु करण में एहतियात इस्तेमालु करणु घुरिजे। ऐं जिते इहे सिंबल इस्तेमालु थियल हुजे, इहा सम्झी वञे त उहा शइ असांजे माहौल जे लाइ या इन्वायरमेंट जे लाइ तमामु हानिकार आहे ऐं नुक़सानकार आहे। इन जे करे हिन सिंबल खे असां डेंजरस फॉर द इन्वायरमेंट कंसीडर कंदा। जिते हीउ निशान ॾिनल हुजे उनखे पंहिंजे लाइ हार्मफुल या नुक़सानकार सम्झणु घुरिजे। ऐं साॻे तरह सां हीउ बि फ्लेमेबल यानी बाहि कैच करे ॿरण वारो केमिकल हूंदो आहे। ऐं हीउ जंहिं सिंबल जंहिं केमिकल जे मथां लॻल हुजे त सम्झणु घुरिजे त उहा असां लाइ टॉक्सिक आहे, ज़हरीली आहे। ऐं हिन जे लाइ ऑलरेडी असां क्रास जेका आहे हार्मफुल कंपोनेंट में बि चई आयासीं। ऐं हीअ वरी साॻे तरह सां टॉक्सिक यानी जेका ज़हरीला मादा हूंदा आहिनि उन्हनि खे इंडिकेट कंदी आहे या ज़ाहिर कंदी आहे। मतिलबु हिन सिंबल्स खे ॾिसी करे असां केमिकल्स खे नेचर सम्झी वेंदासीं ऐं उनखे उन तरह सां एहतियात सां इस्तेमालु करण में हेल्प महसूसु कंदा आहियूं। साथियो, हीअ आहे स्क्रू गेज। स्क्रू गेज ख़ासि तौर ते जेके फिज़िक्स में पढ़ंदड़ स्टूडेंट हूंदा आहिनि उन्हनि जे इस्तेमाल में ईंदो आहे। हीउ स्क्रू गेज हिकिड़ो अहिड़ो औज़ार हूंदो आहे जिते इहे विच में थोरी विथी हूंदी आहे राड, इन में कोई बि इक्विपमेंट रॉड या का बि अहिड़ी शइ विच में ॾेई करे असां उनजी लेंथ या माप जेका हूंदी आहे उहा चेक कंदा आहियूं। ऐं हीउ जेको हितां बटन तव्हांखे नज़र अचे थो, इनखे असां चौधारी मूव करे सघूं था या घुमाए फिराए सघे करे। हीउ जीअं हिनखे घुमाईंदासीं त हीअ जेका असांजी राड आहे इहा अॻे या पोइ थींदी आहे। त जीअं असां कंहिं बि माप वठण वारे औज़ार खे टाइट करे उनजी एक्यूरेट माप खे चेक करे सघूं या मालूम करे सघूं। हाणे जिते अची करे उहा राड बीहंदी, हिते उनजी उहा नंबरिंग अची बीहंदी आहे, उहा लाइनिन जी, जंहिंखे ॾिसी करे असां उनजी एक्यूरेट माप चेक कंदा आहियूं, जीअं हिते टेबल में ॾेखारे पियो आहे तव्हांजे साम्हूं। उन खां पोइ इहो वर्नियर कैलिपर आहे। वर्नियर कैलिपर बि असांजे जेके मुख़्तलिफ़ इक्विपमेंट हूंदा आहिनि उन्हनि जी अंदरि वारी या गहराई वारी जेका माप हूंदी आहे उनखे चेक करण में मदद कंदी आहे। त यानी उनजी जेका लेंथ हूंदी आहे उहा मालूम करण में हेल्प कंदी आहे। हिन में बि ईअं आहे जीअं गिलास जो अंदरूनी पासो, माना गिलास अंदरूनी साइड जो केतिरो वेकिरो आहे या केतिरो मोकिरो आहे, हीअ पार्ट जेका वर्नियर कैलिपर जी आहे उनजे अंदरि विझी करे या उनखे अंदरि ॾेई करे जॾहिं असां हिनखे अॻे पोइ कंदासीं त हीअ उनखे टाइट करे जंहिं जॻह ते बीहंदी त हिते उनजी जेका नंबरिंग हूंदी आहे, लेंथ जेका स्केल जी माप शो थींदी, असां उनखे नोट करे उनजी एक्यूरेट माप खे कंसीडर करे सघूं था। वर्नियर कैलिपर बि असांखे जेके नंढा औज़ार हूंदा आहिनि या मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी माप वठण में मदद कंदो आहे। स्टॉप वॉच दरअसल टाइम खे नोट करण में या टाइम खे चेक करण में या टाइम खे एनालाइज़ करण में मदद कंदी आहे। जीअं अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं गेम स्टार्ट थींदी आहे या ड्रोड लॻंदी आहे त उते अहिड़े क़िस्म जी वॉच खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं हुनजी एक्यूरेट नंबरिंग या जेका टाइमिंग हूंदी आहे उहा चेक करे सघिजे या नोट करे सघिजे। प्रिज़म दरअसल हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो औज़ार आहे जंहिंमें हिकु साइड रोशनीअ खे क्रॉस कराए उन जा जेके 7 कलर हूंदा आहिनि, डिफरेंट जेके कलर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे चेक कंदा आहियूं असां ऐं उन्हनि खे एनालाइज़ कंदा आहियूं, ऑब्ज़र्व कंदा आहियूं। इन औज़ार खे प्रिज़म चवंदा आहियूं जेको शीशे जो ठहियलु हूंदो आहे। गैल्वेनोमीटर हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो फिज़िक्स जो औज़ार हूंदो आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ वायरिंग जी कनेक्शन एड कंदा आहियूं त जीअं असां उनजो प्रेशर या उनजी जेका कैपेसिटी हूंदी आहे मूव करण जी या उनजी जेका प्रेशर वारी जेका सलाहियत हूंदी आहे उनखे चेक करे सघूं, मालूम करे